सलात शरीफ। अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल फला हादिय लहु व नशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लहु व नशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम वलल आखिरतु खैरुल लक मिनल ऊला सदक़ल्लाहु मौलानल अलीयुल अज़ीम। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला नबिय्यिना मुहम्मद व अला आलिहि व सहबिहि अजमईन। आस्ताना आलिया हुसैन आबाद शरीफ में अचण वारो खुश नसीबो तवा सबनी के हिन सुनी महफिल में हाज़री ते दिल जे गहराइण सा मुबारक ऐं आउं पंहिंजी खुशबख्ती खुश नसीबी समझां थो जो मदीने वारे साईं दे बचड़े जे दरबार ते अज मुंहिंजी हाज़री थी आहे ऐं सोने नबी जे मीलाद जी महफिल आहे। मीलाद तो सजे जग जहान में थे थो पर मदीने वारे मीर जे बच्चे जेको पंहिंजे नाने साईं जो अज मीलाद मल्हायो आहे। या ठरे थो या न थो ठरे, दिल खुश थी आ या न थी आ। अञा त दिल तेॾी महिल तव्हांजी खुश थींदी जेॾी महिल पिरी पाण अचे कुर्सी ते वेहंदा तव्हां जूं अखियूं सोने सैयद जो जलवो ॾिसंदियूं। या बि ठरंदो दिल ठरंदी वाग मदीने ॾे वरंदी। प्यारा दोस्तो, असां छो न खुशी मल्हायूं, छो न मीलाद मल्हायूं, छो न जश्न मल्हायूं जो असांखे नबी उहो मिलियो आहे जेको सारी काइनात जो ताजदार आहे, नबियन जो इमाम आ, सुहणन जो सरदार आ, कायनात जो ताजदार आ, जंहिंजी ज़ात जंहिंजी सिफ़ात जंहिंजे शहर जंहिंजे कौम कबीले के रब सभिनी का आला बाला अरफ अकरम आज़म बणाए छॾियो आहे। सुभान अल्लाह। हजरत किबला साईं मुफ्ती आजम पाकिस्तान हजरत किबला साईं अल्लामा अब्दुल सत्तार बयान पे फरमायो त नबी बराबर आया, नबी सब शान वारा, नबी सब इज्जत अजमत वारा, पर सोने पीर मेहर अली फरमायो कोई मिसल नहीं ढोलण। यहाँ न ठरियो अञा गाल वणियो त चओ सुभान अल्लाह। कोई मिसल नहीं ढोलण दी, चुप करे मेरे अली, इथे जा नहीं बोलण दी, दसां गल की खजीने दी, सारा जग खांदा है खैरात मदीने दी। सुभान अल्लाह। अल्लाह जे पाक कलाम मजा जेके लफ्ज पढ़ियम मुझे करीम रब जो फरमाना वलल आखिरतु खैरुल लक मिनल ऊला। ओ मुझा सोना नबी, ओ मदीने वारा, आखिरत तुझे हक में ऊला का बेहतर ऊला का आखिरत तुझे ला भलिया। सवालात ऊला चाहे आखिरत चाहे, इन्हें जे बारे में मुफस्सिरन 3 कौल बयान फरमाया। पहिरियों कौल
ऊला ऊला मां मुराद पहिरियों शहर आखिरत मां मुराद पोयों शहर पहिरियों शहर जंहिंमें मदीने वारे जी विलादत थी जंहिंमें सोने नबी जी दुनिया में आमद थी इहो पाक शहर मक्कतुल मुकर्रमा ऐं आखिरत मजा मुराद वो शहर जिते दिलबर नबी जी हिजरत थी ऐं जिते अज भी मदीने वारो मीर पंहिंजी जिंदगी पाक सां हयात नबी अज भी मदीने में मौजूद आहे बराबर मक्को शान वारो मक्को इज्जत वारो मक्को अजमत वारो वलल आखिरत खैरुल लक मिनल ऊला हबीब पेरे शहर का पोयों शहर भलो बराबर मक्को अजमत वारो आ मक्के में बरकतूं हैं मक्के में रब जो घर बैतुल्ला अल्लाह जो पाक दरवा पर जड़े मदीने वारो साईं हिजरत करे पाक मदीने में आयो रब फरमायो हबीब तुझे हक में पोयों शहर पेरे शहर का भलो मक्को सवाबन जो शहरा मदीनो मुहब्बतुन जो शहरा मक्को जलाला मदीनो जमाला हलो मदीने हलो मदीने हलो मदीने हलो मदीने मदीनो अखड़ने जो ठारो आए उते रहमत उते बरकत उते दिल ने जो करार आए सुभान अल्लाह अल्लाह जे वली जे आस्थाने ते अचण वारो खुश नसीब हो सुने सैयद कब्र वारे जे दर्जा पांदेड़ो जे दुनिया में जन्नत दिसणी आ मदीने जो दीदार करे खुदा जाने अज भी मदीने वारो साईं हयातुन नबी पंजे गुलामन के दिसे वेठो बुद्धे वेठो जेको मदीने में अची सलाम कंदो आ साईं फरमाइन था उन के सुञाणा उन जी ज़ात सुञाणा उन जी कौम कबीलो सुञाणा जेडी मल मुते सलाम पढ़ंदो आ सलाम ॿुधंदो आहियां सलाम जो जवाब भी ॾींदो आहियां सुभान अल्लाह कुरान फरमायो वलल आखिरत खैरुल लक मिनल ऊला हबीब पेरे शहर का पोयों शहर तुझे हक में वधीक भलो बी माना ही महबूब पेरी खड़ी खा पोई खड़ी तुझे हक में भलिया जिए वक्त गुजरंदो जिए घड़ियों गुजरंदियों हर घड़ी मुस्तफा जो शान रब वधाए पियो मर्तबो वधाए पियो दर्जो रब बुलंद करे पियो जिए वक्त के ब्रेक नथी लगे वक्त रुक जे नथो तिए मदीने वारे साईं जो शान भी रुक जे नथो ॾींहों ॾींहुं मुस्तफा जो शान वधी रहियो आ मर्तबो बुलंद थी रहियो आ हर घड़ी में हर लम्हे में हर पसाह में मुझे मोहम्मद मीर जो शान रब वधाए रहियो आ सुभान अल्लाह जेका कल अजमत हुई अज अन्या आला ऐं बाला सुभाणे अन्या अरफ अन्या अकबर अन्या आजम अन्या दर्जे जी बुलंदी थींदी जेके अज नथा मञन से सुभाणे जेके कल चवंदा मिलाद न मल्हायो अज उन्हनि भी मिलाद मल्हाइण शुरू कयो आ जेके कल शान न मञंदा अज उहे भी मुस्तफा जो शान मञण ते मजबूर थी विया आहिनि पर जॾहिं क़यामत जो ॾियारो थींदो रब फरमायो वलल आखिरत खैरुल लक मिनल ऊला हबीब आखिरत तुंहिंजे लाइ दुनिया खां अञा भली आहे जेका अजमत जेको शान जेका रिफ़त तोखे अॼु ॾिनी तम आखिरत में अञा ऊंची अञा आला
सुभान अल्लाह। हिते भी तक मदीने वारे जो शान हुयो, हलन त हलन बेमिसाल, गालायन त मदीने वारे जो गालायन बेमिसाल। निहारने मुझे लजपाल नबी जो निहारण बेमिसाल। मक्के में अचण बेमिसाल, मुस्तफा जी विलादत बेमिसाल। आयो रब जो हबीब उपकार थी वया, आयो रब जो हबीब उपकार थी वया। खुलिया उम्मत जा नसीब बेड़ा पार थी वया। अम्मा आमिना जो घर सारो मक्के जो शहर, दरियूं दीवारूं ऐं दर जाने काने कर नजर। आयो तन जो तबीब महकार थी वया। खुलिया उम्मत जा नसीब बेड़ा पार थी वया। हबीबन जो अचण छा हुयो, पूरी कायनात के रंग रहमत जा रंग लगाए छड़िया। मुस्तफा जो अचण निरालो, दुनिया ते हलण निरालो। मुझा दोस्तो जे हथ खणे आंगुर जो इशारो करे त चंड अधो अधो, जे हथ खणे त लथल सिज वापस वरी अचे। जे आंगुर जो इशारो करे त पहण पाणीअ मां तरंदा अचनि। जेकॾहिं हुजूर इशारो ॾियनि त जंगल जा जानवर मदीने वारे साईं जो तवाफ पिया कनि। जे हुजूर सुहिणा खचीअ जे थुड़ खे इशारो ॾियनि, पाड़ा पटजी दुरूदो सलाम पढ़ंदो दिलबर नबी जे हुजूर में अची पेश थिए। मुझा दोस्तों मौला अली शेर जली हैदर करार जो रिवायत करे, हिकड़े दिहाड़े हुजूर सां गॾु मक्के जी मज़ाफ़ात में निकासी, मक्के जी बहराड़ी में निकासी। हुजूर अॻियां मौला अली पुठियां। पुट तवज्जो मुड़िया, थोरो ध्यान कयो। अॻियों मुस्तफा पोयों मुर्तज़ा, अॻियों मदीने वारो मीरा, पुठियों अली शेरा। सोनो हैदर करार जो रिवायत करे, सुभान अल्लाह सल्लल्लाहु अलैहि या नबी सोहणे जो बच्चो थो अचे, दीदार कयो, दिल ठायो। ओ कंबर वारा साईं का नजर करम फरमाई। असांजी पारत थई, असांजी पारत थई, असांजी पारत थई, फकीरन जी पारत थई। तोखे दान ॾिना हिन दातर, तोते अरबी घोट जी चादर। असांजी पारत थई, असांजी पारत थई। बरवारा साईं का नजर करम फरमाई। असांजी पारत थई, असांजी पारत थई। सुभान नारे तकबीर, नारे रिसालत, नारे तहकीक, नारा हैदरी। मुर्शिद हुसैन राजा